शादात कोट मां खे ख़बर शेयर करे रहिया आहियूं त कंबर में डिप्टी कमिश्नर ऑफिस में डिस्ट्रिक्ट सिलेक्शन कमेटी कंबर शादात कोट एंड कंबर ज़िले जी मुख़्तलिफ़ खातनि में 1 ग्रेड खां 4 ग्रेड जी ख़ाली आसामियुनि ते भर्ती लाइ, जंहिंमें रेवेन्यू पॉपुलेशन वेलफेयर खाते लाइ चेयरमैन डिप्टी कमिश्नर कंबर शादात कोट एंड कंबर जावेद नबी खोसो ऐं ADC 1 इमदाद अली अबड़ो, डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन वेलफेयर ऑफिसर करीम बख्श ऐं सेक्शन ऑफिसर सर्विस एंड जनरल एंड एडमिनिस्ट्रेशन वहदत अली लाखो जी निगरानीअ में 650 ॼणनि खां इंटरव्यू वरिता विया। इंटरव्यू सुबुह 9 बजा खां शाम 5 बजा ताईं जारी रहियो, जॾहिं त बक़ाया रहियल मुख़्तलिफ़ खातनि में इंटरव्यू तारीख़ 11 मार्च 2022 ताईं जारी रहंदा।